शिकारपुर में 13 रजबुल मुरज्जब ते शेर खुदा कायनात के मालिक मौला अली मुर्तजा अलैहिस्सलाम की विलादत की खुशी में मुख्तलिफ हंधन ते केक काटिया विया ऐं इमाम बारगाह दरगाह शाह तां पिणु हिक अज़ीमुल शान रैली कढी वई। शेर खुदा कायनात के मालिक मौला अली अलैहिस्सलाम की विलादत के मुनासिबत से शिकारपुर में गुजरियल रात मुख्तलिफ हंधन ते केक कटण की रस्म पिणु अदा कई वई, जैमें हुसैनी दवाखाने ते लाहौती मोहब्बत अली आवान केक काटियो। इमाम बारगाह शाह हुसैन बुखारी समेत बेन मुख्तलिफ हंधन ते केक काटिया विया, जड॒हिं त हर साल जियां हिन साल पे इमाम बारगाह दरगाह शाह तां हिक वॾी अज़ीमुल शान रैली कढी वई, जेका शहर के मुख्तलिफ हंधन फौजदारी रोड, जहाज चौक, जुमानी हाल, अल्लाहवाला चौक, हाथीदर, दादवाई रोड, सुखपुल, गोल मार्केट, स्टोरगंज, वागुणदर, गढ़ियासीन मोड़, अलिफशाह शहीद खां थींदे रैली लखीदर पहुती, जेते मोमिनन ॻाल्हाईंदे चयो त 13 रजब असां लाइ अफ़ज़ल ॾींहुं हूंदो आहे। हिन ॾींहं खे असां ईद जो ॾींहुं सम्झंदा आहियूं, छो जो 13 रजब ते कायनात जे मालिक मौला अली अलैहिस्सलाम जी विलादत जो ॾींहुं आहे ऐं असां हिन ॾींहं खे पुरजोश ऐं अक़ीदत सां मल्हाईंदा आहियूं। जॾहिं त रैली जे इस्तक़बाल लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते सबीलुनि जा स्टॉल पिणु लॻाया विया हुआ ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु इंतहाई सख़्त कया विया हुआ। कैमरामैन बिलाल समी भुट्टो सां गॾु अदील मदल, सिटी न्यूज़, शिकारपुर। Ali, 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 Ali.